अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। बदीन एसी राजेश जी किताबनि जे स्टॉल ते का किताब पट ते उछले शामियाना पटे छॾिया। बदीन जे असिस्टेंट कमिश्नर राजेश किताबनि जे लॻल स्टॉल ते का करे किताब पट ते उछले शामियाना पटे किताबनि जी बेहुरमती कई आहे, जंहिंमें शाह जा रसाला ऐं ॿिया क़ीमती किताब जी बेहुरमती थी आहे। इहो इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे, ख़ासि तौर ते इल्म ऐं अदब सां लाॻापियल हंधनि ते अहिड़ी हरकत करणु मज़म्मत जोॻो अमल आहे। किताबनि जे स्टॉल खे नुक़सानु पहुचायो वियो आहे, जिते किताबनि खे पट ते उछलायो वियो आहे ऐं शामियानो बि करे किरी पियो आहे। ख़ासि तौर ते शाह जो रसालो ऐं ॿियनि सूफ़ी बुज़ुर्गनि जा किताब बि नज़र अची रहिया आहिनि। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।